जी नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर आहे जेका अवां ताईं शेयर कयूं पिया। ढोरो नारो वेझो ॻोठ ख़लीफ़ो गुलबेग राजड़ जो रहवासी उमर अटकल 14 साला नौजवान फयाज़ पुट अरबाब राजड़ ढोरो नारो उमरकोट मेन रोड जादम मंगरियो रस्ते ते रक्शे जी चैन में अचानक लोई फासी वञण सबबि शदीद ज़ख़्मी थी पियो। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे यूसुफ आस्कण मंगरियो। जी यूसुफ, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल। ढोरो नारो वेझो ॻोठ ख़लीफ़ो गुलबेग राजड़ जो रहवासी उमर अटकल 14 साल नौजवान फयाज़ पुट अरबाब राजड़ ढोरो नारो उमरकोट मेन रोड जादम मंगियो रस्ते ते रक्शे जे चेन में अचानक लोई फासी वञण सबबि शदीद ज़ख़्मी थी पियो। ढोरो नारो वेझो मेन उमरकोट रोड ॻोठ जादम मंगियो रस्ते ते ख़लीफ़ो गुलबेग राजड़ जो रहवासी नौजवान 14 साल फयाज़ पुट अरबाब राजड़ रक्शे में सवार हो। अचानक रक्शे जी चेन में लोई फासी पई, जंहिं सबबि हेठि किरी शदीद ज़ख़्मी थी पियो। ढोरो नारो ज़ख़्मी नौजवान खे वारसनि ढोरो नारो रूरल हेल्थ सेंटर मुंतक़िल कयो वियो, जिते नौजवान ज़ख़्मियुनि जो सूर न सहंदे फ़ौत थी वियो। नौजवान जो मर्द ज़रूरी कार्रवाई बैदि वारसनि हवाले कयो, जिते मर्द घर पहुचण ते घर में कोराम मची वियो। जी ठीक है यूसुफ, तफ़सील ॾियण लाइ महिरबानी। दरगाह गौसल हक हज़रत मखदूम सरवर नूर रहमतुल्लाह अलैह जो 6 माई उर्स मुबारक इंतहाई अकीदत और एहतराम सां मल्हायो वियो। दरगाह हज़रत मखदूम सरवर नूर जे गादी नशीन सरवरी जमायत जे रूहानी पेशवा मेंबर कौमी असम्बली मखदूम जमील ज़मान, सूबाई वज़ीर बहाली मखदूम महबूबुल ज़मान, ज़िला काउंसिलर मटियारी चेयरमैन मखदूम अहमद उल ज़मान दरगाह सरवर नूर शरीफ पहुंची 6 माई उर्स मुबारक जी तकरीबन में शिरकत कई। उर्स के मौके ते गादी नशीन मखदूम जमील ज़मान दरगाह सवरी नूर जे आते में आयल अक़ीदतमंदन ऐं मुर्दनि खे ज़ियारत कराई। ख़ुसूसी तौर सिंध ऐं मुल्क पाकिस्तान जे लाइ दुआऊं घुरियूं वयूं। उन मौके ते आयल अक़ीदतमंदन ऐं ज़ाइरनि खे मखदूम जमील ज़मान ख़िताब कंदे चयो त अल्लाह पाक ऐं उनजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अतात करियो, पंहिंजे औलाद खे दीनी तालीम जे ज़ेवर सां नवाज़ियो ऐं पंहिंजे पाड़े जे हक़नि जो ख़्यालु रखंदा करियो। हिन चयो त सिंध जे सरज़मीन सूफ़ी बुज़ुर्गनि जे करे आबाद आहे, जिन हमेशह अमन ऐं भाईचारे जो दर्स ॾिनो आहे ऐं सब्र जी तलक़ीन कई आहे। मखदूम जमील ज़मान सरवरी जमायत लाइ दुआ पुण घुरी। ॿिए तरफ़ उर्स जे मौके ते म्यूनसिपल कमेटी चेयरमैन हाला गुल मोहम्मद पवर पारां दरगाह सरवर नूर खे रंग बिरंगी बलबड़नि सां सिंगारण समेत आयल ज़ाइरीन ऐं मुर्दनि लाइ सिहत खाते तोड़े पीअण जे पाणी जूं कैंपूं पुण क़ाइमु कयूं वयूं आहिनि। जंहिं त हाला पुलिस पारां सिक्योरिटी इंतज़ामनि खे मद्देनज़र रखंदे दरगाह जे दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि ते पुलिस पगटियूं क़ाइमु करण समेत शहर जे दाख़िले रस्तनि ते पुण वॾे तइदाद में सिक्योरिटी इंतज़ाम कया विया आहिनि। जी नाज़रीन, टनोमसी मां फ़हीम अली शाह जी रिपोर्ट मुताबिक़ अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं। सोलंगी नरेजा तकरार ठापिर न आई। पीर ॻोठ भरिसां फैज़ मोहम्मद ॿधो थाणे जी हद ॻोठ खोखरा ॿाहिरां हथियार बंदनि फायरिंग करे सोलंगी बिरादरी जे 2 नौजवाननि सनाउल्ला ऐं यामीन सोलंगी खे क़तल करे छॾियो। नरेजा ऐं सोलंगी दुश्मनी रुकिजी न सघी। ॻोठ खोखरा नज़द कोट मीर मोहम्मद बकरियूं चारींदे 2 सोलंगी यामीन वल्द मुश्ताक सोलंगी ऐं सनाउल्ला वल्द सदूरो सोलंगी नरेजन हथां क़तल। सोलंगी नरेजा तकरार ॿीहर तेज़। साबिक़ा SDO तालीम हाला नूर मोहम्मद मेमण जे पुट इरफान मेमण जे ज़वर अख्तर उर्फ़ हाजन मेमण जी न्याणी सां हाला जे सेफ सिटी हाला में शादी जी पुरवकार तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें शहर जे समय मौज़न ऐं शहरिन शिरकत कई, जिथे वॾी तादाद में शहरी घोट ऐं उनजे वालिद खे मुबारकूं ॾींदा रहिया। तक़रीब में डॉक्टर फरीद सैद, नदीम शाह, डॉक्टर बशीर मेमण, अकरम राजपूत, राणा अकील राजपूत, रियाज़ घोट ऐं कुंवार जे रिश्तेदारनि, अज़ीज़नि व अकारिबनि ऐं ॿियनि वॾे अंग में शादी जी तक़रीब में शिरकत कई। हैदराबाद अॼु सुबुह जो चांग बिरादरी जे 2 धुरियुनि विच में झगड़ो थी पियो। 2 धुरियुनि तरफ़ां लठियुनि, कुआड़ियुनि ऐं गोलियुनि जो आज़ादानो इस्तेमालु, जंहिं जे नतीजे में हिक धुर जो 16 सालनि जो ज़ाहिद अली चांग मारिजी वियो। खूनी जहिड़े दौरान पुलिस कंहिं बि क़िस्म जी का बि कार्रवाई न करे सघी। बाद में मक़तूल जा वारिस लाश हटड़ी बाईपास ते रखी क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ धरणो लॻायो वियो। ॿिन्हिनि तरफ़नि खां ट्रैफ़िक जाम थी वई। तलाल पाकिस्तान ख़ासकली दोस्त फ्रोम जी गजानी ज़िला बदीन जे कोआर्डिनेटर काशिफ ख़ासकली जी सदारत में ख़ासकली हाउस तलार ते मुनक़िद कई वई। गजानी में वर्किंग कमेटी जे अॻवान कमाल ख़ासकली, सरई महराब ख़ासकली, एडवोकेट उमर ख़ासकली, अब्दुल समद ख़ासकली, डॉक्टर आसिफ ख़ासकली, डॉक्टर इमरान ख़ासकली, कासिम ख़ासकली ऐं दोस्तनि शिरकत कई।
गॾजाणी में ख़ासकली इतिहाद फ़्रोम खे मज़बूत करण जे हवाले सां फ़ैसिलो कयो वियो। उन मौक़े ते काशिफ़ ख़ासकली चयो त बिरादरी जे पुठिते पियल माण्हुनि खे तालीम जे हवाले सां गॾिजी कोशिशूं वठी तालीम खे उजागर करण जे हवाले सां जदोजहद तेज़ कई वेंदी। ख़बर शामिल कई पिया सॼी सिंध में काफ़ी जायुनि ते सिंध वासियुनि खां गैरक़ानूनी टोल प्लाज़ाइनि ज़रिए गैरक़ानूनी टैक्स वरितो पियो वञे। हींअर वरी बग़ैर कंहिं टेंडर जे मिरपुर ख़ास उमरकोट रोड ते शुगर मिल 78 मोरी जे विच में गैरक़ानूनी टोल प्लाज़ा लॻाइण जूं तयारियूं पियूं हलनि, जंहिं जे ज़रिए सिंधी ग़रीब महांगाई जे मारियल माण्हुनि खां गैरक़ानूनी तौर गुंडा टैक्स वरितो वेंदो। इन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे उमरकोट मां यूसुफ आस्कर मंगरियो। जी यूसुफ, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुलु, सॼे सिंध में काफ़ी जायुनि ते सिंध वासियुनि खां गैर क़ानूनी टोल प्लाज़नि ज़रिए गैर क़ानूनी टैक्स वरितो पियो वञे। हींअर वरी बग़ैर कंहिं टेंडर्स जे मिरपुर ख़ासि उमरकोट रोड ते शुगर मिल 78 मोरी जे विच में गैर क़ानूनी टोल प्लाज़ा लॻाइण जूं तयारियूं पियूं हलनि, जंहिं जे ज़रिए सिंधी ग़रीब महांगाई जी मारियल माण्हुनि खां गैर क़ानूनी तौर गुंडा टैक्स वरितो वेंदो। मिरपुर ख़ासि उमरकोट ज़िले जे रहवासियुनि खे करप्ट माफ़िया सां हाणे मुहाॾो अटकाइणो पवंदो ऐं हिन गैर क़ानूनी अमल खे रोकियो वेंदो। माफ़िया खां अवाम जी इहो ई मुतालबो आहे त पहिरियां हिन खूनी सिंगल रोड खे डबल कयो वञे। सिंगल रोड हर रोज़ केतिरनि ई गभरू नौजवाननि जूं ज़िंदगियूं खसे थो। रोज़ ट्रैफ़िक हादसा मामूल बणियल आहिनि। उमरकोट रोड ते गैर क़ानूनी टोल ठहियो त उन जे ख़िलाफ़ 78 मोरी इलाइक़े वासियुनि पारां भरपूर एहतिजाजी तहरीक हलाइण जो ऐलान कयो आहे ऐं हिन गैर क़ानूनी ठहियल टोल खे रद्द करण जो मुतालबो अगरि ठहियो त उन जी भरपूर मज़ामत कई वेंदी। जी ठीकु आहे यूसुफ, तफ़सील ॾियण लाइ महिरबानी। अॼु तालके कुनरी जे ॻोठ रईस आगा आसिफ़ ख़ान पठाण में राब्ता कमेटी जिलानी जमायत कुनरी तरफ़ां प्रोग्राम रखियो वियो, जंहिंमें ख़ुसूसी शिरकत सदर राब्ता कमेटी जिलानी जमायत मोहम्मद सुमार कादरी बजीर, मोहम्मद सिद्दीक नोहड़ी, खैर मोहम्मद चाचड़, मोहम्मद हुसैन चांडियो, हमीर अली बजीर कई। राब्ता कमेटी कुनरी जे अॻवाननि, जंहिंमें राहिब अली सोलंगी, मौलवी सिकंदर अली चाचड़, नूर मोहम्मद सोलंगी, मोहम्मद शरीफ, मोहम्मद अशरफ, अली अकबर ऐं सिकंदर खोखर, हमीद कुंबार, शामिर गज्जो, मोहम्मद चाचड़ ऐं ॿियनि पुरजोश इस्तक़बाल कयो। मोहम्मद सुमार कादरी बजीर पंहिंजे ख़िताब में चयो त असां पंहिंजे मुर्शद पीर सैयद ताज हुसैन शाह जिलानी जे हुकुम ते हिते आया आहियूं। असांजी कमेटी गैर सियासी आहे। असांखे पंहिंजी जमायत खे मुतहद करण लाइ मैदान में निकिता आहियूं। साईं पीर ताज हुसैन शाह जिलानी जो फरमान आहे त पंहिंजे ॿारनि खे न्याणियुनि खे दुनिया जी तालीम सां गॾु दीन जी तालीम ॾियो, पाड़े वारनि जो ख़ासि ख़्यालु करियो, मज़लूम माण्हू मुस्तहिक माण्हुनि जी मदद करियो। आख़िर में ॾिनल साईं जी तरफ़ां तोहफ़ा जमायत में तक़सीम कया विया। राब्ता कमेटी जिलानी जमायत सिंध जो सदर मोहम्मद सुमार कादरी बजीर साहब, राब्ता कमेटी जिलानी जमायत सिंध नायब सदर मोहम्मद सिद्दीक नोहड़ी साहब, इंफॉर्मेशन सेक्रेटरी अदाब खैर मोहम्मद चाचड़ साहब, मोहम्मद हुसैन चांडियो साहब ऐं असां जो सोलंगी बिरादरी जो अॻवान नाना नूर मोहम्मद सोलंगी साहब, मोहम्मद मूसा खोखर साहब ऐं ॿी बि जेका बि हिते जमायत जंहिंमें गजू बिरादरी, खोखर बिरादरी, चांडिया बिरादरी ऐं ख़ुसूसन असांजी सोलंगी बिरादरी, उन्हनि सभिनी खे अस्सलाम वालेकुम ऐं भली काल। ही जिलानी जमायत रहंदी ऐं ॿी तव्हांखे हिकिड़ी क्लियर ॻाल्हि ॿुधाए छॾियां। घणनि जे माण्हुनि जे दिमाग़ में हिकु वसवासा आहिनि ऐं उन्हनि खे ॿुधाइणु चाहियां थो त तव्हांजे दिमाग़ में वसवासा कढे छॾियो। दिमाग़ वसवासा कढे छॾियो। असांजा सिर्फ़ु प्रोग्राम जिलानी जमायत जा आहिनि। केरु माण्हू तव्हांखे टोड़ण लाइ चवंदा भई सियासी प्रोग्राम आहिनि, ऐं उनखे क्लियर चवां थो, अलाह खे हाज़ुर नाज़ुर सम्झी चवां थो, मुर्शदनि जे पैगाम सां चवां थो त हीअ राब्ता कमेटी गैर सियासी राब्ता कमेटी आहे। हिन राब्ता कमेटी जो सियासत खां अचे न वञे। अदा तव्हां जंहिं बंगले ते वञो था उहो बंगलो तव्हांखे मुबारक, तव्हां जंहिं MPM वटि वञो था उहो MPM तव्हांखे मुबारक, जंहिं वॾेरे वटि वञो था उहो वॾो तव्हांखे मुबारक। जेसीं तव्हांखे चवां थो जिथे जिलानी जमायती ॻाल्हि अचे हुते तव्हांखे गॾु बीहणो पवंदो। जिलानी जमायत जे मंशूर सां बीहणो पवंदो। बाक़ी सियासत तव्हांजी पंहिंजी आहे, वॾेरा तव्हांजा पंहिंजा आहिनि। जंहिं वटि अचो, जंहिं वटि वञो, असांजो को एतिराज़ कोन्हे। असीं तव्हांखे ईअं कोन चवंदासीं तव्हां हुन बंगले ते छो विया, असीं इहो कोन चवंदासीं तव्हां हुन पार्टी में छो विया। पार्टियूं तव्हांजी पंहिंजियूं आहिनि, जिलानी जमायत असांजी आहे। असीं हुन दस्तगीर जा मुरीद आहियूं। झंडोमरी पाकिस्तान ख़ासकली राजौनी इतिहाद जा अहम गॾजाणी थी गुज़री।
झंडो मरी लॻ मुरीद होटल ख़ासकली हाउस ते पाकिस्तान ख़ासकली राजोणी इतिहाद जी गजाणी थी गुज़री, जंहिंजी सदारत झंडो मरी तालका सदर शामराव ख़ासकली कई। सीनियर सदर चाचू हाशिम ख़ासकली, नायब सदर खमीसो ख़ासकली, वॾेरो मोहम्मद बख्श ख़ासकली बि मौजूद हुआ, जंहिंमें सिंध जे अहम मसइलनि ते ॻाल्हि ॿोल कई वई, जंहिंमें सिंधु दरिया ते ठहिंदड़ 6 केनालनि जी सख़्त मज़म्मत कई वई। अॻुवाणनि जो वधीक चवणु हो त सिंध खे हिक साज़िश तहत बंजर कयो पियो वञे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत बि कयूं था ऐं इंशाअल्लाह अनक़रीब पाकिस्तान ख़ासकली राजोणी इतिहाद मुरीद होटल खां प्यारो लुंड प्रेस क्लब ताईं हिकु ज़ोरदार रैली कढी वफ़ाक़ ताईं सिंध जी अवाम जो इहो पैगाम पहुचाईंदी त सिंध जी अवाम सिंधु मथां को बि केनाल बर्दाश्त न कंदी। वधीक अॻुवाणनि जो चवणु हो त अगरि अञा बि वफ़ाक़ पंहिंजो फ़ैसिलो वापसि न वरितो त सिंध जी अवाम सिंधु मथां को बि केनाल बर्दाश्त न कंदी। वधीक अॻुवाणनि जो चवणु हो त अगरि अञा बि वफ़ाक़ पंहिंजो फ़ैसिलो वापसि न वरितो त असां एहतजाजनि जो दाइरो वधाईंदासीं। झंडो मरी जे शाहपुर रज़वी भरिसां हर साल वांगुरु हिन साल बि हज़रत शेख मूसा रहमतुल्लाह अलैह जो 805 उर्स मुबारक ॻोठ शेख मूसे जे क़दीमी मेहंदी जी रस्म अदा कई वई। मेहंदी हर साल वांगुरु हिन साल बि रवायत खे बरक़रार रखंदे दरगाह नशीन लकी मोहम्मद इस्माइल हाशिम नवाज़ शेख ऐं उर्स शेख समेत समय मुरीदनि हवेली खां दौल शहनाइन सां दरगाह ते चादर चाढ़े मेले जो आगाज़ कयो वियो। उन मौक़े ते सूफ़ी रागिन ज़ुल्फ़कार ख़ासकली रामचंद फ़कीर वेहो ऐं मोहम्मद ख़ान रिंद सूफ़ियाणा कलाम ॻाए समय माण्हुनि खे झुमाए छॾियो। ॿी तरफ़ नालेवार अदीब रियाज़ उमरानी, शाइर सुलेमान समो, फ़कीर अली ॾिनो, जरवार इरशाद सोमरो ऐं ॿियनि साईं जे कलामनि ते रोशनी विधी। ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस GDA पीर सैयद इस्माइल शाह राशिदी जे मौज़म अली खान अब्बासी सां मुलाक़ात। चयो त मौज़म अली खान अब्बासी ऐं संदसि पुटु वलीद खान अब्बासी ते हुकूमती दूर तरफ़ां दाख़िल कयल कूड़ी FIR जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। इहा सियासी इंतकाम लाक़ानूती जी बदतरीन मिसाल आहे। गोस बख्श खाशकेली जी भाॼाई मरूम हुसैन बख्श खाशकेली जी घरवारी मरूम बख्श अली खाशकेली, जमादार अली बख्श खाशकेली जी अमड़, कामिर दिलशाद अली खाशकेली जी चाची, जीए सिंध माज़ अॻवान टालपुर वॾा कामिर ज़फ़र अली खाशकेली, रियाज़ हुसैन खाशकेली जी नानी जी जनाज़े निमाज़ अबाणे ॻोठ दोदो ख़ान खाशकेली में अदा कई वई। जनाज़े में शिरकत जिस्कम अॻवान ठरी मीरवाजो, मीर हसन बोज़दार, उस्ताद मोहम्मद सलीम खाशकेली, मोहम्मद यूनुस खाशकेली ऐं ॿियनि शिरकत कई।